अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे कादरपुर में खबर ॾींदा आहियूं त कादरपुर में पीपी अॻवाण पंहिंजे मनपसंद माण्हुनि में राशन विरहायो आहे। शहरी एहतियात कादरपुर घोटकी जे पीपी अॻवाण ऐं सूबाई वज़ीर जाम इकरामुल्ला धारेजो पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे राशन ॾिनो। ग़रीब माण्हू केतिरे ॾींहंनि खां परेशान आहिनि। शहरी एहतियात अॻवाणनि अबू बकर भुट्टो, सुधीर सोलंकी, शाहनवाज़ ऐं ॿियनि चयो आहे त कादरपुर में पीपी अॻवाणनि तरफ़ां ग़रीबनि बजाए मनपसंद माण्हुनि में राशन विरहायो आहे। एहतिजाज कंदे शहरी एहतियात जे सदर अबू बकर भुट्टो, सुधीर सोलंकी, शाहनवाज़ ऐं ॿियनि चयो आहे त लॉकडाउन खां पोइ ग़रीब पोरियो कंदड़ मज़दूर बुकू काटण ते मजबूर आहिनि, पर पीपी अॻवाण पंहिंजे सियासत चमकाइण में पूरा आहिनि ऐं पंहिंजे मनपसंद माण्हुनि जी मार्फत पीपी जे कामरेडनि ऐं जियालनि में राशन ॾिनो वियो आहे। हिन सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कमिश्नर सखर खां मुतालबो कयो आहे त जल्द नोटिस वरितो वञे ऐं ग़रीब मुस्तहिक माण्हुनि ताईं राशन पहुचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।